सवें आया सिंध में नवा नादर शाह, सवें आया सिंध में नवा नादर शाह, कान्हे का तारीख में वेड़ सवाबी वाह, मता सोचो साह मता मोटो मागता। इहो नादिर शाह कहिड़ो जंहिं लाइ शेख आयाज़ वेड़ जो सॾु ॾिनो आहे। अॼु पाण अव्हांखे इन ज़ालिम ईरानी जर्नेल बाबति ॿुधाईंदासीं जंहिं हिन देश जी हर घिटी ऐं घर खे रत में वेझारियो। सिंध खे ताराज कंदड़ हिन ज़ालिम तरीन शख़्स जो असली नालो नादिर कुली हो। संदसि पीउ इमाम कुली अफ़शार हो, जेको असल में ग़रीब ऐं मिसकीन ख़ानदान जो फर्ज़ंद हो। नादिर शाह पंहिंजी ज़िंदगी जे अवाइल हिस्से में रिढुनि ऐं ॿकरियुनि जूं खलूं विकिणी गुज़रान कंदो हो। नादिर शाह 17 वरियनि जे ॼमार में पंहिंजे पीउ समेत अज़बकनि हथां गिरफ़्तार थी क़ैद थी पियो। कुझु वक़्त खां पोइ इहो उतां भॼी बाबिल बेग नाले हिकु अमीर वटि वञी नौकर बीठो। हू तमामु होशियारु, चालाक, ठग हिरथी ऐं रहज़न क़िस्म जो माण्हू हो। हिन पंहिंजे मुहसन खे क़त्ल करे, यानी बाबिल बेग खे क़त्ल करे संदसि न्याणीअ खे खणी वियो। उन खां पोइ धाड़ेलनि जो हिकु वॾो टोलो ठाहे उन जी सरदारी करणु लॻो। हिन सॼे मुल्क में वॾा वॾा धाड़ा हया, एतिरे क़दुरु जो सॼे ईरान में थरथलो मची वियो। कुझु वक़्त खां पोइ जॾहिं हू काफ़ी बदनाम थियो, तॾहिं शहज़ादे तहमासप जी फ़ौज में शामिल थियो। जीअं त हू तलवार हलाइण ऐं अॻुवाणी करण में माहिर हो, इन करे जल्दी फ़ौज में मुतबर हैसियत हासिल करे वरिती। हाणे हू हुकूमत जो अहम फ़र्द थी पियो ऐं मुल्की इंतज़ाम में हिन जो ख़ासि हथु रहियो। हिन लश्कर खे मज़बूत ऐं मुनज़्ज़म कयो ऐं पाण इन जो सालार बणिजी वियो। काबिल ऐं कंधार में खूनरेज़ी करण बैदि नादिर शाह 27 नवंबर 1739 ते सिंध फ़तह करण लाइ पेशकदमी कई। पंहिंजी फ़ौज वठी काहे आयो। हू काबिल मां पंहिंजी फ़ौज वठी 25 दिसंबर 1739 ते देरा गाज़ी खान पहुतो। उते दाऊद पोटनि जी हुकूमत हुई। उन जे रईस अमीर सादिक मोहम्मद ख़ान साणुसि मुलाक़ात करे पंहिंजी ताबेदारी जो यकीन ॾियारियो। नादिर तां पंहिंजे फ़ौज ॿेड़िन रस्ते उमाणे ऐं पाण कुझु फ़ौज वठी लाड़काणे रवानो थियो। हीउ लश्कर 1 फरवरी 1740 ते लाड़काणे पहुतो। देरा गाज़ी खान मां रवाना थियण वक़्तु हिन लाहौर ऐं मुल्तान जे नाज़िम ज़करिया ख़ान खे लिखियो त जेकॾहिं सिंध मां को भॼी अचे त उनखे पनाह न ॾिनी वञे। जेकॾहिं शाही फ़ौजूं भॼंदड़नि जो पीछो कंदे दरिया पार कनि त इहो ख़्यालु न कयो वञे त हिंदुस्तानी सरहदनि में मुदाख़लत कई वई आहे, छाकाणि त इहे हिसा हिंदुस्तानी सल्तनत जो हिसो हुया, जॾहिं त सिंध इन सल्तनत खां अलॻि हुई, धार हुई। नादिर शाह अहिड़ी तरह वॾे लश्कर सां सिंध ते काहे आयो। उन वक़्तु सिंध ते कल्होड़नि जी हुकूमत हुई। कल्होड़े हुक्मरान मियां नूर मोहम्मद ॾिठो त नादिर शाह जे लश्कर सां मुक़ाबिलो करे नथो सघिजे। मुक़ाबले जे सूरत में हज़ारे माण्हू मारिजी वेंदा। इन करे हू बुज़दिल हुक्मरान पंहिंजो माल मता साण करे उमरकोट ॾांहुं भॼी वियो। मियां नूर मोहम्मद कल्होड़े पंहिंजे माण्हुनि खे हुकुम ॾिनो त खाधे पीते जो सभु सामान लिकाए छॾियो ऐं जेतिरो सामान साड़े सघो उनखे साड़े छॾियो, जीअं नादिर शाह खे सिंध जो को बि वसीलो हमले में मददगार न थी सघे। नादिर शाह खे नाकाम बनाइण लाइ ही हिकु बहितरीन रिथाबंदी हुई, पर पंहिंजनि जी गद्दारी सबबि इहा रिथाबंदी कामयाब थी न सघी। पंहिंजनि ई गद्दारनि नादिर शाह खे रस्ते में पेशकदमी दौरान मुख़्तलिफ़ हंधनि ते लिकल अनाज जो ॾसपत ॾिनो। इन खां सवाइ ज़मीन में पोखियल कणिक ऐं जवन जा फसल एॾा वॾा थी चुका हुआ जो नादिर शाह जे लश्कर जा घोड़ा उनखे गाह तौरु इस्तेमालु करे पिए सघिया। अहिड़ी तरह मियां नूर मोहम्मद कल्होड़ी जी ही दिफ़ाई रिथाबंदी नाकाम थी वई। जॾहिं नादिर शाह फ़ौजी लश्कर समेत लाड़काणे पहुतो, तॾहिं खेसि ख़बर पई त मियां साहब रेगिस्तानी इलाइक़े ॾांहुं रवानो थी वियो आहे।
तॾहिं सख़्तु कावड़ियो ऐं कुझु लश्कर वठी उॾां रवानो थियो। नौशहरे खां थी जॾहिं शहदादपुर पहुतो त वतन जे वेरियुनि सां मक़ामी माण्हुनि वेड़ शुरू कई। शहदादकोट खां उमरकोट तरफ़ पेशकदमी कंदे बि नादिर शाह जे लश्कर सां विच में मक़ामी माण्हुनि जे नंढे लश्कर जंग कई, पर नादिर जे हज़ारनि जी तइदाद में फ़ौज खे 900 देसी सिपाहियुनि जो दस्तो रोके न सघियो। नादिर शाह उमरकोट पहुचंदे ई चइनी तरफ़नि खां शहर जो घेरो करे वरितो। इहो 16 फरवरी 1740 आचर जो ॾींहुं हुयो। मियां नूर मोहम्मद कलोड़े वटि पंहिंजे वतन जे दिफ़ा लाइ का बि रिथाबंदी न हुई, न हिन वटि को वॾो लश्कर हुयो, न वरी आम माण्हुनि खे जंग लाइ तयारु करे सघियो हो। इन करे हिन नादिर शाह ॾों पेश थियण जो फ़ैसिलो कयो। कलोड़ो बादशाह मुश्की घोड़े ते चढ़ी शाह बहारो, जाम निदो, मीर चाकर, मीर बहराम, मीर साहो ऐं शेख गुलाम अहमद खे साण करे नादिर शाह वटि पेश कयो। हिन नादिर शाह खे इल्तिजा कई त खेसि संदसि ख़ानदान ऐं रईस जी जान ऐं इज़त खे नुक़सान न रसाए वञे। नादिर शाह संदसि इहो शर्त बिना कंहिं हॿक जे मंज़ूर कयो। असल में नादिर शाह जो सिंध ते चढ़ाई जो ख़ासि मक़सदु हितां जी दौलत हथ करणु हो। रॉबर्ट लीच लिखे थो त नादिर शाह मियां नूर मोहम्मद खां पुछियो त तो वटि सोन जो भरियल खूह आहे? मियां जवाबु ॾिनो त हिकु न पर अहिड़ा 7 खूह आहिनि। नादिर चयो त जल्दी ॿुधाए त इहे खूह किथे आहिनि। मियां उन्हनि जूं कुंजियूं संदसि आॾो पेश कयूं त इन्हनि 7 खूहनि मां संदसि मुराद सिंध जे 7 इंतिज़ामी यूनिटनि जी, माना 7 यूनिट हुन जे हवाले पे कई, उन्हनि जी चाबियूं हुनखे पेश कई। अहिड़ी तरह मियां नूर मोहम्मद कलोड़े सिंध सोनी थालीअ में रखी नादिर शाह ॾों पेश करे छॾी। हिकु तारीख़ नवेस लोकहार्ट लिखियो आहे त मियां साहब खां जेकी सोन ऐं जवाहिर वरिता विया, इहे उन वक़्तु 1 करोड़ खां बि वधीक मालियत जा हुआ, जॾहिं त 10 लख रुपया सालियानी ढल बि ईरान खे ॾियण जो हुकुम जारी कयो वियो। नादिर शाह मियां नूर मोहम्मद कलोड़े खां 2000 घोड़े सुवार ऐं संदसि हिकु फर्ज़ंद बि ज़ामिन तौरु तलब कयो, जेकी नादिर शाह सां गॾु ईरान वेंदा। सिंध जे हिन बुज़दिल हुक्मरान इक़्तिदार ख़ातिर पंहिंजो हिकु न पर 3 पुट बि एवज़े तौरु नादिर शाह जे हवाले करे छॾिया। मियां पंहिंजो वॾो पुटु मोहम्मद मुरादयाब, नंढा पुट गुलाम शाह ऐं अतुर ख़ान नादिर शाह जे हवाले कया, जेकी साणसि गॾु ईरान विया। नादिर शाह जे क़त्ल ताईं मियां नूर मोहम्मद कलोड़ जा 3 पुट कंधारी दरबार में पीउ जे ज़ामिन तौरु मौजूदु रहिया। नादिर शाह सिंध जी वहदत खे टोड़े 3 हिसा कयो। हिकु हिसो सिब्बी ऐं काचो अब्दुल्ला ख़ान बिरोही जे पुट मुहबत ख़ान बिरोही यानी कलात जे वालीअ जे हवाले कयईं। ॿियो हिसो शिकारपुर सादिक मोहम्मद ख़ान खे ॾिनई। इन खां सवाइ लाड़काणे जो परगि॒णो सिविस्तान जो ज़िलो ऐं काछे जो इलाइक़ो दाऊद पोटल खे ॾिनो वियो। बाक़ी बचियल कुझु टुकड़ा मियां नूर मोहम्मद कलोड़े खे ॾिनई। नादिर शाह सिंध में जिते पहुतो उते तबाही अची वई। संदसि लश्कर बीठल फसल वीरान करे छॾिया। सिंधी वेचारा परेशान थी घर ॿार साण करे सिर बचाइण लाइ रेगिस्तान मुंहुं करे विया। नादिर जो सिंध में पैर कंहिं इंसान जो न हो, पर इन दरंदे ऐं लुटेरे जो हो, जेको सिर्फ़ु चीरण, फाड़ण, लुटण ऐं फिरण खां सवाइ ॿियो कुझु न ॼाणंदो। नादिर शाह जो हमलो सिंध जे तारीख़ जो हिकु कारो बाब आहे। ईरानी हमलावर फ़ौज सिंध में दहशत ऐं वहशत जा नवां रिकॉर्ड क़ाइमु कया। सिंध जो अल्लाह ताला फुरे चट करे छॾियो। हमले बैदि सिंध उजड़ी ऐं तबाह थी वई। नादिर शाह जो सिंध ते ही हमलो हिकु मुआशी धाड़ो ऐं सियासी कब्ज़ो हो। हिन सिंध खे इक़्तिसादी तरह खूब धोलियो ऐं सिंध जे आज़ादी जी नेमत खे तलफ़ करे हिन जे ॻिचीअ में ग़ुलामीअ जो गटु विझी काबिल ऐं कंधार खे मातहत करे सालनि ताईं खेसि ग़ुलाम बणाए रखियो। इन ग़ुलामी मां छुटकारो हासिल करण लाइ सिंध वासियुनि ईराननि सां खूब वेड़ कई ऐं आख़िर सिंध कंधार जे तसलुत खां आज़ादु थी। तारीख़दान सिंध ते नादिर शाह जे हमले सबबि पैदा थियल सूरताल बाबति छा था चवनि? अचो त मौलाना गुलाम रसूल महर जे लिखियल
तारीख़ सिंध कलोड़ा दौर ते हिकु नज़र विझो। मौलाना गुलाम रसूल महर लिखे थो त सिंध ते नादर जे हमले ज़ुल्म ऐं ॾाढ जे बेअंत बहर में हिकु ख़ौफ़नाक सैलाब जी हैसियत वरिती, जंहिं ओचितो सिंध जी सरज़मीन खे पंहिंजी झूलानीअ जो निशान बणायो ऐं सारे मुल्क जो इंसानी सिरिश्तो टुकर टुकर करे विधो। हज़ारे माण्हू घर ॿार अझा छॾे दरबदर ख़ाक बसर रुलंदा रहिया, संदन मेड़ी टूंडी सभु लुटिजी वई। जिते नादिर शाह जो पेर पहुतो बस्तियूं ऐं फसल वीरान थी विया, मुल्क जे आम वसीलनि खे सख़्तु नुक़सानु पहुतो। कलोड़नि ॿिनि पीढ़ियुनि जे हुक्मरानीअ में आए वेले जे ज़रूरतुनि खे पूरो करण लाइ जेकी कुझु पाछी कयो हो, इहो सभु नादिर मेड़े सहेड़े पाण सां खणी वियो। इन्ही खां सवाइ सालियाने खिराज जो ॻाटे रोड पत्थर बि सिंध जे ॻले में ॿधो वियो। नादिर शाह सिंध जी मुल्की वहदत क़ाइमु रहण न ॾिनी ऐं उनखे टुकरनि में विराए छॾियो। महिरबानी।